वॉइस ऑफ प्रालो ब्रेकिंग न्यूज़। वसीम अख्तर जो बयान फंक्शन लीग के सख्त रद्द अमल साम्हूं अची वियो। केर मां जो लाल सिंध में कंहिंखे टोपी पाइण खां नथो रोके सघे। सैयद सदरुद्दीन शाह राशिदी। वसीम अख्तर सिंध वरी नई लैसस सियासत जो ख़्वाहिश रखे थो। सैयद सदरुद्दीन हुसैन शाह राशिदी सिंध में रहंदड़ हर ॿोली ॻाल्हाईंदड़ सिंध जा पुट आहिनि। सैयद सदरुद्दीन हुसैन शाह राशिदी अहिड़ी सियासत सिंध जे पाकिस्तान लाइ ख़तरनाक आहे। उर्दू ॻाल्हाईंदड़नि भाइरनि वसीम अख्तर खे अल्ताफ़ हुसैन जे तरह मुस्तहक़ करे छॾियो आहे। बाहि ऐं रत जी सियासत जी हाणे सिंध पाकिस्तान में गुंजाइश न आहे। सैयद सदरुद्दीन हुसैन शाह राशिदी। वसीम अख्तर जे ज़बानी हवाई फेर जी का अहमियत न आहे। सिंध जे अमन भाईचारो पाकिस्तान जे तरक़ीअ जो ज़ामिन आहे। सैयद सदरुद्दीन हुसैन शाह राशिदी प्रेस रिलीज़ जारी करे छॾी। वॉइस ऑफ प्रालो ब्रेकिंग न्यूज़। वसीम अख्तर जो बयान फंक्शन लीग जो रद्द अमल। केर बि मां जो लाल सिंध में कंहिंखे टोपी पाइण खां रोके नथो सघे। सैयद सदरुद्दीन शाह जो बयान साम्हूं अची वियो। वसीम अख्तर सिंध वरी नई लैसस सियासत जी ख़्वाहिश रखे थो। सिंध में रहंदड़ हर ॿोली ॻाल्हाईंदड़ सिंध जे पुट आहे। सैयद सदरुद्दीन हुसैन शाह राशिदी अहिड़ी सियासत सिंध जे पाकिस्तान लाइ ख़तरनाक आहे। वॉइस ऑफ प्राले पेज खे लाइक करणु शेयर करणु न विसारींदा।